بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي لجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، هي تأملات قرآنية، هي نمبر 28 जीअं असां दोस्तनि खे ख़बरात असांजो ही सिर्फ़ु बरनामो ॾींदो आहे अलाह जे आयतुनि ते तदब्बुर, छो जो अलाह ताला असांखे हुकुम करे थो क़ुर में अफला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। इहो सूरत मुहम्मद में वरी ॿी जगह ते चए थो अफला यतदब्बरून अलक़ुरआन वलौ कान मिन इंदि ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा। इहो सूरत النساء 82 आयत में वरी सूरत المؤمنون अफला यतदब्बरून القول अम जाअहुम मा लम यअति आबाअहुम। इहे सूरत المؤمنون 68 मोमिनून जी आयत। सो असांखे सिर्फ़ु इहो हिन में बरनावज में आहे त क़ुर असीं पढ़ूं ऐं उन जा मोजिज़ा ज़ाहिर कयूं ऐं सम्झूं हिन क़ुर खे सम्झूं ऐं तदब्बुर कयूं। ऐं जीअं कल्ह बि जेको दर्स हो उहो आसमान जे बारे में हो, त अॼु बि असांखे साॻी सूरत में सूरत अल अंबिया में अञा बि आहियूं, छो जो इन में वॾा मोजिज़ा आहिनि, वॾा करामतूं आहिनि, इंसान जे सम्झण खां बि वॾियूं आहिनि। पर जेतिरो इंसान खे सम्झ अलाह सां ॾिनी आहे उहा कोशिशि करे त सम्झे। त असीं अॻ में पहिरियां जेके आयत उन में अलाह ताला चयो त मां हिन आसमान कीअं मूं पैदा कयो हो। हुते अलाह साईं इन सूरत में पहिरियां चयो त मां आसमान ऐं ज़मीन खे पैदा कीअं कयो। फफ़तक़नाहुमा वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हई। पहिरियां इन आयत में अलाह साईं चयो इन सूरत में त ही आसमान ऐं ज़मीन हिकिड़ी शइ ही बिल्कुलु, ऐं उन्हनि खे अलाह साईं हिकिड़े टेम में ऐन टेम ते उन खे धार धार करे छॾियो। आसमान धार थी वियो ऐं ज़मीन धार थी वई ऐं ज़मीन में पाणी आंदई ऐं पाणी में अलाह साईं चयो त मां हर शइ जहिड़ो साह खणण जहिड़ो पैदा कई। ऐं उन आसमान में उन टेम में जेके अंग्रेज़ चवंदा इन्फिजार अल अज़ीम, यानी हिकिड़ो ठका थियो, हिकिड़ो शइ जीअं फाटी पवंदी आहे ओचितो, ईअं अलाह ताला हिन असांखे ॿुधायो पहिरियां त हीअ मूं ज़मीन ऐं आसमान कीअं धार कया। उहे अंग्रेज़ हींअर बि चवंदा त हीअ कंहिं शइ ईअं जीअं फाटी पवंदी आहे ओचितो ईअं थी पोइ उहो आसमान ऐं ज़मीन धार धार थी आहे। हिन में जीअं असीं ॿुधायोसीं त पहिरियां त उन्हनि खे कीअं ख़बर पई त जेके तारनि ते जेके बि आसमान में तारा उन्हनि मां मिटी खणी ईंदा हुआ, पथर खणी ईंदा हुआ, जेके शयूं लभंदियूं आहिनि पोइ वरी चेक कंदा हुआ त ॾिसंदा हुआ त जेके ज़मीन में शयूं आहिनि उहे साॻियूं हुन जहिड़ियूं मुताबिक़ आहिनि, यानी मिटी बि ऐं पथर बि ऐं जेके मादन ॿिया बि जेके थियनि था ज़मीनुनि जा, जेके मिटीअ जा नमूना आहिनि उहे बि साॻा पिया थियनि, पथरनि जा जेके नमूना आहिनि उहे बि साॻा पिया थियनि। हाणे इहो असीं पहिरें हल्के में असीं कल्ह के हल्के में फफ़तक़नाहुमा उन जी आयत एजाज़ जेको अलाह ताला क़ुर में आंदो उहो असीं ॿुधायो तफ़सील सां। अॼु वरी अॻिते साॻी सूरत में सूरत अल अंबिया में अॻिते जिथे 104 आयत साॻी सूरत में हिते अलाह ताला चए थो यौम नत्वी अस्समाअ कतय्यि सिजिल्लि लिलकुतुब कमा बदअना अव्वल ख़ल्क़िन नुईदुहु वअदन अलैना इन्ना कुन्ना फाइलीन। अल्लाह ताला पहिरियां थोरो तर्जुमो कयो आहे त अलाह साईं चए थो त हिन आसमान खे ईअं असीं ख़तमु कंदासीं, ईअं असीं हिन खे बंदि कंदासीं जीअं कंहिं किताब खे बंदि कबो आहे। यौम नत्वी अस्समा, उहो ॾींहुं उन अलाह साईं चए थो उहे ॾींहं में हिन आसमान खे बंदि कंदासीं जीअं कतई सिजिल लिलकुतुब, जीअं न सिजिल ऐं किताब हूंदो आहे, जीअं हथनि में खणी पोइ किताब माण्हू बंदि कंदो आहे, ईअं कमा बदअना अव्वल ख़ल्क़िन नुईदुहु, जीअं आसमान खे पहिरियां असीं शुरू कयो ऐं पैदा कयो ऐं हिन खे ठाहियोसीं, ईअं ई बिल्कुलु वरी बि असां हिन खे कमा बदअ ख़ल्क़िन नुईदुहु कमा बदअना अव्वल ख़ल्क़िन, जीअं पहिरियां असीं हिन खे पैदा कयो ऐं ठाहियो अलाह ताला पंहिंजी ताक़त सां, नुईदुहु अलाह साईं चए थो वअदन अलैना, इहो असां ते वाइदो आहे, इन्ना कुन्ना फाइलीन, मां इहो कंदुसि इन शइ खे। ठीकु आहे, अलाह ताला हिते असांखे इहो 1400 साल असां नबी करीम खे इहो चई वियो त ही आसमान खे अलाह ताला चए थो त मां ईअं बंदि कंदुसि जीअं किताब बंदि थींदो आहे, जीअं मां पैदा कयो, जीअं ठाहियो आसमान खे, ऐं ईअं हिन खे वरी बि ख़तमु कंदुसि। हिते जेके उलमा ग़रब जा आहिनि हींअर टाइम न काफ़ी टाइम 1974 में हिननि वकालत नासा वारनि अभ्यास कया, सालनि जा साल आसमाननि में वञी ॾिसी
ही आसमान जीअं असीं पहिरियां आयत क़ुर में ॿुधायो अथव इन्ना लमूसिऊन, आसमान खे वधाईंदा वेंदासीं ॾींहों ॾींहों। त हिननि हिते ॾिठो त ही आसमान ॾींहों ॾींहों वधे बि थो, सालो साल जेको असीं वरी बि माप कयूं था त माप जेकी साॻी कान थी मिले, वधीक थी मिले। त हिननि वरी हुननि ॾिठो त हिन जो कहिड़ो टेम हूंदो, हिन जे वधण जो अहिड़ो टेम हूंदो, पर इहो इन्हनि जो ग़ैर मुस्लिमनि जी यानी ॻाल्हि आहे त हीउ जेतिरो बि वधे थो हींअर आसमान, पर इन जो अहिड़ो टेम ईंदो जो वधण खां बीहंदो, वधण खां ऐं क़ाबू थी वेंदो ऐं उते ब्रेक लॻंदी उनखे। इहो इन्हनि सालनि में जेको 1974 में हिननि फ़ैसिलो करे छॾियो त वकालत नासा में त हाणे इहो आसमान जो अहिड़ो टेम ईंदो जो उते बीही वेंदो, पोइ वरी छा थींदो, वापसि थींदो। जीअं शुरू थियो त ईअं वापसि थींदो, पर वापसि थियण में हिननि चयो त जीअं वधे पियो आस्ते आस्ते ईअं ईअं थी इहो उन में हुननि जो पंहिंजे पाण में ख़िलाफ़ु थी पियो त वापसि जंहिंमहिल थींदो, वापसि लाॻीतो थींदो हिकिड़े टेम ते, जा वरी बि थोरो थोरो थींदो जीअं शुरूआति थिए पई। कंहिं उलमानि चयो त न, असांखे इहो महसूसु थिए थो त हीउ वापसि जीअं आस्ते आस्ते पहिरियां शुरू बि थियो ईअं ही यानी वापसि थोरो थींदो वेंदो आस्ते आस्ते। ऐं हुननि ॿियनि चयो त न, ॿियनि चयो त इहो ईअं कोन थींदो, ही ओचितो बंदि थींदो। ऐं बिल्कुलु इहो उन्हनि जा लफ़्ज़ आहिनि त जीअं किताब बंदि थींदो आहे न, ईअं ई आसमान बंदि थींदो ज़मीन जे अॻियां। त ॾिसो न, इहो इन्हनि ग़ैर मुस्लमाननि जो उन टाइम में इहो झगड़ो हले पियो वेंदे 2009 ताईं। 2009 ताईं हिननि मुतफ़िक़ थिया वकालत नासा वारा ऐं ॿिया बि दुनिया में जेके आलिम आहिनि फलक आसमाननि जा, त न ही ओचितो बंदि थींदो, ओचितो आसमान बंदि थींदो ऐं हिकिड़े एन टाइम ते, ऐं ईअं बंदि थींदो जीअं किताब बंदि थींदो आहे। त सुभान अल्लाह, असांखे हींअर ई ॾिसो एतिरा सालनि जा साल फ़ैसिला जहिड़ा हिननि जा लखे आलिम मथो हणनि ऐं वॾा वॾा साइंसदान हिननि जा आहिनि ऐं सोचण वारा, उहे इन्हनि ते फ़ैसिलो पिया कनि त असीं हीअ कीअं थींदी बंदि, जाननि कीअं। पर मुस्लमान हुननि चयो मुस्लमाननि खे उन्हनि खे त असांजे किताब में क़ुर में 1400 साल अॻे ई लिखियल आहे, यौम नत्वी अस्समाअ कतय्यि सिजिल्लि लिलकुतुब। हुननि जेॾीमहिल आयत हुननि खे ॿुधायो त बसि तव्हांजे असांजे क़ुर में त इहो लिखियल आहे त हीउ आसमान जीअं किताब बंदि थींदो आहे त ईअं बंदि थींदो ओचितो। त हुननि चयो त असांखे त पहिरियां इन शइ ते घणो यकीन हो, हींअर त हाणे पक थी वई, छो जो तव्हांजो जेको क़ुर आहे आसमानी क़ुर आहे, इहो किताब आहे ऐं खणी हो मञनि कोन था, पर हिन में हुननि खे ख़बर आहे त सदाईं मालूमात जेकी हूंदी आहे सही हूंदी आहे। सो ॾिसो न त असांजी केॾी अलाह ताला नेमत ॾेई छॾी, असांजे हथ में क़ुर आहे, केतिरा दफ़ा असीं पढ़ूं बि था, ख़तमा बि था कढूं, ऐं इन आयत ते असीं केतिरा दफ़ा आया हूंदासीं, यौम नत्वी अस्समाअ कतय्यि सिजिल्लि लिलकुतुब कमा बदअना अव्वल ख़ल्क़िन नुईदुहु वअदन अलैना इन्ना कुन्ना फ़ाइलीन। अल्लाह साईं जो वाइदो आहे त इहो इन खे ईअं असीं बंदि कंदासीं जीअं किताब बंदि थींदो आहे। त हिननि अंग्रेज़नि मथो हणी हणी 30-40 साल 60 साल पोइ वञी पक इत्तिफ़ाक़ कयो त हा इहो बंदि थींदी आसमान ईअं जीअं जीअं शुरू थी आस्ते आस्ते, पर हींअर बंदि थियण में देरि कोन थींदी, जल्दी थींदी। तो ॾिसो न अलाह ताला जा असां वटि केॾो न कलाम जो यानी वॾा मौजिज़ा पिया आहिनि, असांखे को क़दुरु कोन्हे। सही उन टाइम खां 1400 साल खां वठी तफ़सीरूं हिननि जूं मुख़्तलिफ़ थियूं अचनि। के उलमा चयो त न, जेके तफ़सीर सादिया या इब्न कसीर उहे चवनि था त इन में इहो अलाह जो मक़सदु आहे त तव्हांजा किताब जेके आहिनि, जेके असांजा अमल लिखजनि था, उहे बंदि थींदा जीअं किताब बंदि थींदो आहे। हाणे तव्हांजो अमल ख़तमु, क़यामत थी वई, तव्हांजो यानी नेकियूं जा गुनाह न लिखिबा, उन्हनि इहो एतबार कयो त ईअं हूंदो, उहो किताब जो अलाह जो मक़सदु आहे। पर हिते त आयत में त इहो जेके उलमा हू चवनि था तव्हांजा किताब बंदि थींदा ऐं हिसाब किताब कोन लिखिबो, यानी वधीक गुनाह जा अमल सालिह। पर अलाह से हिते उहे किताब जी ॻाल्हि ई कोन थो करे, हिते चए थो यौम नत्वी अस्समा। अलाह साईं चए थो उन ॾींहुं जेॾीमहिल आसमान खे बंदि कंदुसि, किताब इंसाननि जा त कोन चई। पर उन टाइम में हाणे उहे माज़ूर आहिनि उलमा जेके आहे मुफ़सिरीन, उन्हनि खे कहिड़ी ख़बर हूंदी त आसमान में छा थींदो या कहिड़ी मौजिज़ा आहिनि, अहिड़ा जेतिरी हुननि खे सम्झ में अचे पई उहा ॻाल्हि विझी करे कनि पिया। पर अलाह जो ॾिसो नेमतूं हींअर 14हीं सदी में
असांजे मुस्लमाननि खे एॾो इल्मु ॾेई छॾियो त सॼो अंग्रेज़नि मां चाइना वारनि खां ॿियनि मां इल्मु इहो फ़ाइदो बि था वठनि ऐं मुताबिक़ कनि था पंहिंजे किताब क़ुर सां। त ॾिसनि था त असांजो क़ुर वॾो मौजिज़ो आहे हिकिड़ो। तो अलाह ताला असांखे तव्हांखे फ़ाइदो ॾिए ऐं इन्हनि मौजिज़नि मां अञा अखियूं खोलियूं त ॾिसो नौजवान तबिको या पोढ़ा जेके आहिनि ॾिसनि त असांजे क़ुर में केॾी क़ीमती शइ असांजे हथ में आहे ऐं उनजी क़ीमती शइ जो असांजो क़दुरु तमामु घटि आहे। हिते हिकिड़ो किसो असीं आख़िरी ख़तमु कयो था जीअं असांजी आदत आहे त हिकिड़ो किसो फ़ाइदे जे लाइ अलाह ताला क़ुर में चए थो नहनु नक़ुस्सु अलैका अहसनल क़सस। अलाह ताला चए थो किसा जेके आहिनि क़ुर में अलाह साईं असांखे किसा थो ॿुधाए छाजे लाइ त इंसान खे यानी हिकिड़ो इबरत वठे किसनि मां। त हीउ किसो आहे हज़रत उस्मान जे टाइम में जिन में हज़रत उस्मान ख़लीफ़ो हो त ओॾी महिल हिकिड़ो माण्हू आयुसि पंहिंजे माइटनि मां त उहो बनी मखज़ूम मां पंहिंजी ज़ात मां हुयुसि हज़रत उस्मान ॾे आयो। उनखे चयईं त मूं ते कर्ज़ थी वियो आहे ॾाढो ऐं मां हक़दार आहियां ऐं मुंहिंजो कर्ज़ु ख़लीफ़ो ई तूं लाह मुंहिंजो कर्ज़ु पूरो कर माण्हुनि खे ॾे। हज़रत उस्मान चयुसि ॾिसूं था जे तूं हक़दार आहीं त इनशा तोखे इनशा ॾींदासीं ऐं तुंहिंजो कर्ज़ु लाहींदासीं। त हुन चयो हा मां हक़दार आहियां। त हुन चयुसि छाजो हक़दार चईं फी मंज़िलती व क़राबती मां शरीफ़ माण्हू आहियां ऐं मां तुंहिंजो माइटु आहियां ख़लीफ़े जो माइटु आहियां। त हुन हज़रत उस्मान खे कावड़ लॻी चईं हुन चयुसि ठीकु आहे वेझे थी अचे वेझे थी चईंसि हल क़राअतल क़ुर तूं क़ुर पढ़ियो आहे त हू उते हमरा ठरी वियो चईं त ला वल्लाह मां क़ुर कोन पढ़ियो मां हाफ़िज़ न आहियां न पढ़ियो अथमि नज़र न। त हज़रत उस्मान हुनजो पटको पतलो पटको लाहे ऐं लठ पईअसि भरिसां अचे थो उन क़दीब क़रअहु बिही अचे थो लठ सां वठेसि चईंसि त मुंहिंजी क़राबत जे करे अची थो ऐं अलाह जे कलाम कोन थो पढ़ी। जीअं असांजे पाकिस्तान में हींअर ॾिसो केतिरा माण्हू क़ुर चवंदा यार असीं पढ़िया ई कोन हींअर पढ़ हिन में कहिड़ी शइ आहे। उनखे लठुनि सां कुटे वरी हिकिड़े माण्हू खे भरिसां वेठो उनखे उहो मौलाना हाफ़िज़ उनखे चईं हिनखे खण न छॾीसि जेसि ताईं क़ुर सॼो पढ़ाईसि सॼो पढ़ी बसि करे नाज़रा पोइ मूंखे ॿुधाइजांइ। त ॿिए हिकिड़े उन उन वठी उनखे खणी वियो उनखे ऐं माइट यानी चङो मुड़ुसु पंहिंजे पाण खे पियो सम्झे अचे हज़रत उस्मान वटि मोचड़ा खाधईं। त उते वरी ॿियो हिकिड़ो ग़रीब माण्हू आयो उन चयोसि या अमीर मोमिनीन मूं ते बि कर्ज़ आहे मां तॾहिं आयो हा। त हुन चयुसि त तो क़ुर पढ़ियो आहे चई हा मां क़ुर पढ़ियो आहे ऐं कुझु मूंखे यादि बि आहे। त चईंसि ठीकु आहे 10 आयतूं सूरत अल-अंफ़ाल मां पढ़। त 10 आयतूं सूरत अल-अंफ़ाल मां पढ़ी वरी सूरत तौबा में चईंसि 10 आयतूं पढ़। ईअं पढ़ी पढ़ी हुनखे पक थी हज़रत उस्मान खे पोइ पंहिंजो जेके ख़ाज़न हुजेसि मालिक हुजेसि उनखे चयईं त हिन जो कर्ज़ु सॼो लाह हिन जो कर्ज़ु सॼो भर बैत माल मुस्लिमीन मां। त ॾिसो त सहाबी केॾो कंदा हुआ त इंसान क़ुर पढ़े। हज़रत उस्मान बिन अफ़ान हुन पंहिंजे माइट खे इज़त वारे खे कुटियो छाजे लाइ क़ुर न पढ़ियल अथसि पंहिंजे सम्झे पंहिंजे पाण खे अलाए छा थो सम्झे। जो मुस्लमाननि खे क़ुर पढ़णु ज़रूरी आहे तमामु। जीअं क़ुर न पढ़ंदो ईअं सम्झो को गाॾी थो हलाए उनखे ख़बर कान्हे त हीउ बटण छाजा हणी छाजा हणी छाजा हणी गाॾी कीअं हलंदी पोइ किथे न किथे ठोकींदो उन गाॾी खे छो ही क़ुर असांजी हिकिड़ी रोशनी आहे हिन दुनिया में। तो अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त क़ुर पढ़ो जे हिफ़्ज़ कयो जे हिफ़्ज़ नथो थिए त ठीकु आहे तव्हां नाज़रा पढ़ो दौर कयो उनजो तफ़सीर पढ़ो उनजो आयतुनि जो मौजिज़ा जेके ही असां कढूं बि था किताबनि मां जेके आहिनि अलाह ताला मौजिज़ा जेतिरो असांखे तौफ़ीक़ ॾिनी आहे जेतिरो हाल आहे इहो सम्झंदो त पहिरियां पहिरियां इंसान जो ईमान वधंदो ईमान जे वधियो त ॿियो छा खपे भाऊ। हिन दुनिया में असांजी इहा ई ताक़त आहे त ईमान इंसान जो वधे त इहा ई असांजे लाइ काफ़ी आहे। हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।